भिरा रोड में PPHI ऐं समाजी अॻवाननि तरफ़ां भिरा रोड शहर में कारी साई जी मुफ़्त मेडिकल कैंप लगाई वई, जंहिं में 200 खां वधीक माण्हुनि जो चेकअप करे टुका हया विया। उन हवाले सां वधीक तफ़सील लाइ पेश आहे भिरा रोड मां शरफुद्दीन कीरियो जी हीअ रिपोर्ट। भिरा रोड में PPHI ऐं दरगाह सैयद इनायत हुसैन शाह बुखारी जे गादी नशीन सैयद जवाद हुसैन शाह बुखारी पारां हिक ॾींहं जी मुफ़्त हेपेटाइटिस जी कैंप लॻाई वई, जंहिं में इलाइक़े जे माण्हुनि पंहिंजूं टेस्टूं करायूं। उन सिलसिले में समाजी अॻवाननि तोड़े डॉक्टरनि SS न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त हेपेटाइटिस B/C जो मुफ़्त हिकु रोज़ा कैंप लॻो आहे ऐं आवाम इन में अचे पई थी ऐं मरीज़नि जी बि तशख़ीस जेको आहे मुफ़्त जेको आहे उन्हनि जी टेस्ट पई थी थिए हेपेटाइटिस B/C जी ऐं मुफ़्त ई जेको आहे उन्हनि जो जेको आहे वैक्सीनेशन बि थिए पई थी। मां ॾाढो शुक्रगुज़ार आहियां PPHI वारनि जो ऐं सईद जवाद हुसैन शाह साहब जो, जंहिं हिते भिरा रोड में मुफ़्त कैंप लॻायो। जेको अॼु असां गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल में असां हिकिड़ो जेको हेपेटाइटिस B ऐं C जो यानी कि अद्वियात ऐं टेस्टिंग जो कैंप हयो आहे। इन में जेको असांजे मुआशरे में जेका हेपेटाइटिस C ऐं B तमामु घणी फैलिजी वई आहे। इन में असां स्क्रीनिंग भी कयूं पिया PPHI जे तरफ़ सां, उन जो इलाज भी कयूं पिया। जेको असां हीअं टेस्टूं कयूं इन में जेके नेगेटिव आयूं उन्हनि खे असां फालसी टुका हणी छॾिया आहिनि। बाक़ी असांजे डॉक्टर साहब आहिनि डॉक्टर अजमल कीरियो साहब, उन्हनि खे असां मोकिलियो आहे। उन्हनि उनखे यानी कि हिकिड़ी ॿी टेस्ट थींदी आहे PCR जे ज़रिए। उन्हनि खां पोइ वधीक उनजी जांच पड़ताल करे जेका PPHI मुफ़्त कराए थी ऐं उनखे अद्वियात बि पोइ जेको मेडिकल फ्री कैंप लॻो आहे त हिन में तक़रीबन 150 खां 200 खां मथे जेका आहिनि मरीज़ चेक कया विया आहिनि। कुछ नेगेटिव निकिता, कुछ पॉजिटिव निकिता आहिनि। अहिड़ा मेडिकल कैंप लॻणु खपनि त जीअं त माण्हुनि में अवेयरनेस अचे ऐं पंहिंजी सिहत जो ख़्यालु रखणु। असां तमामु घणा थोराइता आहियूं सिंध हुकूमत PPHI जा ऐं नुशहर फ़िरोज़ जा ऐं साईं जवाद हुसैन शाह जेका आहिनि उन्हनि जे ताउन सां इहो मेडिकल कैंप लॻो। हेपेटाइटिस B ऐं C जे लाइ कैंप लॻाई वई आहे। इहा कैंप बियोजस सोशल वर्कर सैयद जवाद हुसैन शाह जी रहनुमाई में ऐं PPHI जे ताउन सां इहा मुनक़द कई वई आहे। माशाल्लाह सुबुह खां वठी करे तमामु रश आहे, तमामु माण्हुनि जेका इहा टेस्ट कराई आहे। तमामु घणा माण्हू अची रहिया आहिनि। नाज़रीन, तव्हां हिन कैंप में मौजूदु शहरनि ऐं समाजी अॻवाननि ऐं PPHI जे डॉक्टरनि जा वीचार ॿुधा, जंहिंजो इहो चवणु आहे त 150 खां 200 ताईं जेका सो टेस्टूं कयूं वियूं आहिनि, जिन में पॉज़िटिव जो जेको रेशियो आहे उहो वधीक अची रहियो आहे, जिन खे असां ट्रीटमेंट ॾेई अॻिते जेका सो दवाऊं ॾेई रहिया आहियूं। कैमरामैन टीम सां गॾु शरफुद्दीन कीरियो SS न्यूज़ भिरा रोड।